25/10/2022 ते जेको आहे असांजी वालदा सुबुह जो 8 वॻे घरों वई, चईं त मां गुलाम तकी जे घर जेको आहे वञा। गुलाम तकी ॾे वई, गुलाम तकी हुनखे क़ैद कयो आहे। पोइ जेको आहे असां थाणनि ते भॻाऊं, बिन क़ासिम थाणे ते, मलीर कोरट वियाऊं, हेॾे होॾे असां ॾाढो भॻासीं। उन खां बावजूद बि असांखे हिन महिल ताईं माना का ख़बर न आहे पई। पुलिस ॾे वियासीं, पुलिस असांजी FIR नथी करे। बिन क़ासिम थाणे ते वियाऊं, उहे पैसा था घुरनि असांखां। गुलाम तकी पाण जेको आहे पहिरियों हेॾो होॾो जूं ॻाल्हियूं करे, उन खां बाद में जेको आहे असांखे थो चए थो न कोरट वञिजो न पुलिस में वञिजो। वरी असां 1.5 महीनो खनि असां इंतज़ारु कयोसीं। उन खां बाद में असां जेको आहे कोरट में, मलीर कोरट में पटिशन दाख़िल कराईसीं। उन खां पोइ असां पुलिस खे वठी विया आहियूं। जवाबदार जेको आहे घर आहे, तबी बि पुलिस हुन ते कोई एक्शन नथी खणे। असां उन खां बाद में वरी आयासीं, हुननि कोरट में इहो ॾिनो त A22 थियल आहे, तव्हां जेको आहे 491 करायो त असां ताला टोड़े हुननि जे घर वेंदासीं। पोइ उन खां असां जेको आहे 491 बि कराईसीं। उन खां बावजूद बि हाणे हो किराएदार आहे, हो केॾीमहिल किथे जॻह थो मथे, केॾीमहिल किथे पुलिस थी चए त तव्हां हुनखे ॻोल्हियो। उन जी नंढड़ी बि आहे, उन बि इहा ॻाल्हि कई, असांजी वालदा जो नालो खयईं ऐं जेको आहे उन पैसनि जी बि घुर कई आहे असांखां। पोइ जेको आहे असां कुझु पैसा ॾिनासीं मज़दूर माण्हू, असां 50,000 रुपया हुनखे ॾिनोसीं। हुन चयो असांखे 5 लख रुपया ॾियो, त असां काॾों अचे असांखे हिन जे लाइ पैसा न आहिनि। असां मज़दूर माण्हू आहियूं। 2-2.5 महीना थी विया आहिनि त असांखे माना का ख़बर नथी पए। परेशान ऐं कोरट बि विया आहियूं। असां अपील था कयूं SSP मलीर खे त असांखे इंसाफ़